नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा हलूं त खाना बदहोश राइटर कैफ़े पारां सिंध म्यूज़ियम में मुनक़द थींदड़ 7 एयाज़ मेले में आर्ट गैलरी क़ाइम कई वई है, जंहिंमें सिंध जे महान कवि शेख एयाज जे हथ सां ठहियल ख़ूबसूरत आर्ट गैलरी ठाहे सिंध म्यूज़ियम हॉल में लगायो वियो है, जंहिंमें सभई माण्हू शिरकत कई ऐं हथ सां ठहियल तस्वीरनि खे ख़ूब सारायो है। आर्ट गैलरी में फ़न वसीले महान कवि शेख एयाज खे ज़बरदस्त भेटा पेश कई वई है। आर्ट गैलरी में सभी ॿारनि तोड़े मर्दनि औरतनि शिरकत कई है। इन मौके ते आयल शहरनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो है त हमेशा लॻंदी रहंदी आहे। जेसि ताईं एयाज़ जो मेलो शुरू थियो उन ॾींहंनि खां ई लॻाईंदा आहिनि। सिंध यूनिवर्सिटी वारा डिपार्टमेंट जे पारां आहे। एयाज़ में हिन भेरे कुझु मुख़्तलिफ़ तस्वीरूं लॻल आहिनि ऐं सुठियूं लॻल आहिनि। ज़ाहिर असां त इहो ई चवंदासीं त असांखे त वणे थी, बाक़ी ॿियनि खे हर कंहिंखे दौर जी ॻाल्हि आहे, वक्त जी ॻाल्हि आहे। हर वक्त में हर माण्हू खे अलॻि अलॻि सां शायरी पसंदि अचे थी। बहुत अच्छा लगा, हमें प्यारा है, बहुत अच्छी अच्छी शायरियाँ लिखी हुई, अच्छी अच्छी तस्वीरें हैं। यहाँ पे हमने यहाँ पे म्यूज़ियम जो बंद है अभी। सुठो आहे। शेख एयाज़ त पहिरियों त असांजो पंहिंजो रिलेटिव आहे, ठीकु आहे। उन खां अलावा तमामु उन्हनि जी पोइट्री सुठियूं आहिनि, बुक्स तमामु बहितरीनु अथनि उन्हनि जा। उन्हनि खां अलावा हिननि म्यूज़ियम जो तमामु सुठे नमूने ख़्यालु रखंदा आहिनि, सुठियूं शयूं कयूं अथऊं। इहे ॿारनि जी याने हौसला अफ़ज़ाई जे लाइ, याने उन्हनि खे ख़बर पवे त असांजी सक़ाफ़ती छा आहे, उन जे हिसाब सां तमामु बहितरीनु आहे। एयाज़ जी पोइट्री शुरू खां ई वठी तमामु बहितरीनु हुई ऐं हमेशह ई रहंदी। कॾहिं उन्हनि जी शाइरी में या बुक्स में कॾहिं बि कोई याने नाहे अहिड़ो जो चइजे तनी बुरो हुजे। तमामु बहितरीनु पोइट आहिनि ऐं हमेशह उन्हनि जी असां इहो ई चाहींदासीं त असांजी जेका ईंदड़ नसल आहे उनखे बि इहा नॉलेज हुजे, यानी उहे पोइट्रियूं पढ़नि ऐं उन्हनि जा बुक्स पढ़नि ऐं उन्हनि वांगुरु ई कुझु नालो रोशन कनि। इहो तमामु बहितरीनु कयो अथऊं। हालांकि सभिनीनि पेरेंट्स खे इहो खपे त पंहिंजे ॿारनि खे वठी अचनि ऐं उन्हनि खे इहो नॉलेज ॾियनि त असांजी जेके पोइ सक़ाफ़त आहे या पोइट आहिनि असांजा, उहे कहिड़े तरीक़े रहिया हुया या कहिड़े तरीक़े उन्हनि शाइरी कई हुई, या असांजो असली सक़ाफ़ती शहर आहे कीअं, छा आहे असांजो ये कल्चर, असांजे कल्चर में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि। इहे मेलनि में बि हुजणु खपनि ऐं पेरेंट्स बि पंहिंजे ॿारनि खे वठी अचनि। ओवरऑल त हूअं सभई सुठियूं आहिनि, तमामु बहितरीनु आहिनि, पर जेके कल्चर के हिसाब से ना वो तमाम सुठी लगी। बहुत अच्छा लगा ये, क्योंकि यहाँ की जो पेंटिंग है, जैसे ऐसी कल्चर्स वाली पेंटिंग है, ये मुझे बहुत अच्छी लगी। और उर्दू पोइट्रीज और सिंधी पोइट्रीज ये भी मुझे बहुत अच्छी लगी। हाँ, ऐसे पेंटिंग्स बनानी चाहिए। सर ॾाढो सुठो, असां हिते आहियूं, ईअं हुजणु खपे आर्ट एग्ज़िबिशन। ऐं असां अॼु आयासीं शेख एयाज़ जे हवाले सां। सिंध जो नामारो शाइर आहे, ॾाढो सुठो। अहिड़ा इवेंट्स हुजणु खपनि, असां ॾाढो इंजॉय था कयूं हिते। शाइरी हुई शेख एयाज़ जी, जेका माण्हू मुतासिर थिया ऐं अहिड़ी आर्ट गैलरी घटि लॻनि थियूं हुकूमतुनि पारां, जेको अहिड़ा प्रोग्राम नथा थियनि, छा चवंदा आहिनि सर? अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि, वधीक त हाणे असां ख़बर न आहे, लेकिन असां हिते आया आहियूं नंढड़नि सां गॾु, उन्हनि खे शऊर थो अचे, शेख एयाज़ साहिब जे बारे में ख़बर पए थी, त अहिड़ा एग्ज़िबिशन आर्ट थियणु खपनि। असां ॾाढो इंजॉय था कयूं, ॾाढो सुठो अमल आहे ऐं अहिड़ा इक़दामात कया वञनि। अच्छा लग रहा है, मज़ा आया। सिंध जो नालो रोशन थिए थो ऐं जेके आहिनि पंहिंजा किला ॾिसनि था, पंहिंजा पका किला ॾेखारीनि था, ॿिया टिया सभु जेके आहिनि उहे सिंध लेवल ते अजरक टोपी जेके पंहिंजा शेख एयाज़ वारा या ॿिया जेके सिंधी फनकार पिक्चर आहिनि उहे सुठा सभु नज़र अचनि था, यादगिरी अचे थो मुंहिंजे लाइ। हिते ॾिसूं पिया तमामु भलियूं ॻाल्हियूं लिखियल आहिनि हिते, साईं जा तस्वीरूं आहिनि ऐं किताबूं ॾिसूं, ॾाढो इंजॉय पिया कयूं हिते। ॾाढो तारीख़ी मेलो आहे असांजो हिकिड़ो शेख। मैसेज थो वञे, तव्हां सक़ाफ़त ते बि थोरो ध्यानु ॾियो ऐं आर्ट ॾे ॾिसो। अॻिते किताब पिया आहिनि, किताब पढ़ो हिते ऐं साईं जा जेके तारीख़ी फोटूज़ आहिनि उहे ॾिसो, साईं जा जेके तारीख़ी लफ़्ज़ लिखियल आहिनि हिते उहे तव्हां पढ़ो। शहरनि जो चवणु आहे त अहिड़ियूं आर्ट गैलरियूं लॻाइणु खपनि जिते नौजवान जे हथ जी तस्वीरनि खे हथी मिले थी ऐं नौजवान में हिकु नयो शहूर जागे थो। कैमरामैन रहमान उमरानी सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।